सुरण अॼु मुंहिंजो ई कोमल जो निकाह आहे, तोखे को एतिराज़ त न आहे? न साईं, मां केरु थींदी आहियां एतिराज़ करण वारी। त पोइ ठीकु आहे, कोमल खे कुंवार जे रूप में तयारु तूं कंदीअ। जेकॾहिं मुंहिंजे निकाह में बाबा साईं शामिल थिए हा त बहितर हो। कोमल हुन पाण इजाज़त ॾिनी आहे। तव्हां चयो न त ठाह थी वियो त तव्हां बाबा साईं खे हिते वठी ईंदो, हिते बि न आयो। हुन असांखे पाण वटि अचण जी दावत ॾिनी आहे। अॼु निकाह आहे, निकाह में हू ज़रूरु ईंदो ऐं सुभाणे हुन असांखे सतावड़े जी दावत ॾिनी आहे। असां ज़रूरु हलंदासीं, पोइ असां हुनखे हिते अचण जी दावत ॾींदासीं। बाक़ी थोड़ियूं घणियूं रंजिशूं तुंहिंजे साम्हूं अचण खां पोइ ख़तमु थी वेंदियूं। पहिरियों दफ़ो मूंखे बाबा साईं जे साम्हूं वञण में ख़ौफ़ थींदो, मां हुन सां नज़रूं न मिलाए सघंदसि। चाकर कोमल, ग़लती जी माफ़ी वठण सां त रब बि माफ़ करे छॾींदो आहे। हू त तुंहिंजो पीउ आहे, छा हू तोखे माफ़ कोन कंदो? ज़रूरु कंदो, छो त बाबा साईं मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहे। मुंहिंजे करे सभु कुझु विसारे था कयो अथसि, त माफ़ बि ज़रूरु कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल।